तॾहिं मिर्खा लाल साईंअ खे चयो त जीअं तव्हां चवंदव त तीअं मां कंदुसि। त लाल साईंअ चयो तव्हां सच जी राह ते हलो, निर्भय थी करे राज कयो, बुरा कर्म न कयो, कंहिंखे न सतायो, हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो धर्म मुंहिंजो पालन करणु ॾियो, हिंदुनि में ऐं तुर्कनि में फ़र्क़ु न कयो, राजा जे लाइ सभु बराबरि आहिनि, कंहिंसां वेर न कयो, कंहिंसां स्नेह न कयो, सच जी राह ते हलो, जेके निर्दोष आहिनि उन्हनि खे परेशान न कयो, जेके दुखी आहिनि उन्हनि जे दुख निवारण जे लाइ कुझु कमु कयो, ख़ुदा जी बंदगी कयो, जेको ईश्वर जी आराधना नथो करे उन्हीअ जो जनमु अजायो आहे, तंहिंजे करे ईश्वर जी आराधना करणु तमामु ज़रूरी आहे। तव्हां जहिड़ी प्रीत पंहिंजनि पीरनि सां था कयो, ओहिड़ी प्रीत संतनि सां कयो त तव्हांजो जनमु सफलो थींदो। संसार सुपने वांगुरु आहे, शयुनि में मोह न रखो त आख़िरी वक़्त ते तव्हांजो मोह शयुनि में न फासंदो। ख़ुदा जी बंदगी कंदा रहो, जिन जे मन में दया धर्म आहे उन्हनि जो जनमु सफलो आहे, जेके दया धर्म खां परे आहिनि उन्हनि जो जनमु व्यर्थ आहे, उन्हनि जो जीवन व्यर्थ वञे थो। जेके प्रभुअ जो अमृत रूप नाम नथा जपनि उन्हनि जो जीवन अजायो वञे थो। जेके हरीअ जो सिमरण नथा कनि उन्हनि खे नरक में वञिणो पवे थो। जेके मूंखे प्रेम कनि था उहे मूंखे अमरलाल सॾींदा, छाकाणि त मां उन्हनि जो वसीलो, उन्हनि जो सहारो आहियां। मां मनुष्य रूप में जनमु वरितो आहे सभिनी जे उद्धार जे लाइ, जेतोणीकि मां निराकार आहियां। मां हिंदुनि जे उपकार लाइ जनमु वरितो आहे। तूं हिंदुनि सां वेर न कर, तूं मुंहिंजो सिमरण कर। लाल साईं मिर्खा खे सम्झाइनि था त माण्हुनि जे भले जे लाइ कमु कयो, अनाज जी पैदावार वधायो, खूह खोटायो, तलाउ ठारायो, आमदनीअ जो 8हों हिसो राज दरबार ते ख़र्चु कयो, 1 हिसो तव्हां पंहिंजे कुटुंब ते ख़र्चु कयो, 2 हिसा हथियारनि ऐं बारूद ते ख़र्चु कयो, 1 हिसो विकास लाइ ख़र्चु कयो, रस्तनि जे ॿिन्ही पासे वण पोखायो, स्कूल ठारायो, रिहाए जे भले जे लाइ कमु कंदव त तव्हांजी साराह थींदी। मां हाणे तव्हांखे इंसाफ़ जे बारे में थो ॿुधायां, जंहिंसां तव्हांजी हिन लोक में ऐं परलोक में बि साराह थींदी। जेके बि गुनाह कनि था उन्हनि खे सख़्तु सज़ा ॾियो ऐं सज़ा अहिड़ी हुजे जो उन्हनि खां ॿिया सिखनि ऐं कोई बि जुर्म न करे। पर जेके गुनहगार न आहिनि उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी सज़ा न ॾियो, भुल सां बि कंहिं बेक़सूर खे काई बि सज़ा न ॾियो। जुर्म करण वारनि खे शास्त्रनि अनुसार सज़ा ॾियो, उन जे लाइ विद्वाननि खे उन कम ते लॻायो, उन्हनि जी सलाह वठो ऐं इन्हीअ सभिनी कानूननि जी माण्हुनि खे जानकारी ॾियो त कोई बि कंहिं क़िस्म जो जुर्म न करे। मिर्खा चयो मां बि त गुनाह कया आहिनि त मूंखे बि सज़ा ॿुधायो
मां उन रस्ते ते ई हलंदुसि। मां इल्तिजा थो कयां जे थी सघे त मूंखे माफ़ु कयो। तंहिं ते अमरलाल चयो, मां तोसां ख़ुशि आहियां, तंहिंजे करे मां तोखे माफ़ु कयो। चोरी करण वारनि खे, घटि तोड़ण वारनि खे, दगा ॾियण वारनि खे जेल में विझो ऐं जेल अहिड़ो हुजे जिते कोई ख़ुशीअ सां वञणु न चाहे। उन्हनि खां जेल में कमु करायो ऐं कुझु वक़्त खां पोइ कंहिंजी ज़मानत ते उन्हनि खे छॾे ॾियो ऐं ॾिसो त उहे वरी जेल मां ॿाहिरि अची कीअं था कमु कनि। इन नमूने तव्हांजे राज कंदव त रियाया बि ख़ुशि रहंदी ऐं जुर्म बि न थींदा। तव्हांखे राज करण में बि आसानी थींदी। मिर्गशाह चवणु लॻो पेरनि ते किरी करे कि मां तव्हांजो दास आहियां। इन नमूने कमु करण लाइ तव्हां ठठे में रहो ऐं मूंखे वक़्त वक़्त ते आगाह कंदा रहियो ताकी मां कोई बि ग़लति कमु न कयां। मिर्गशाह चयो, इहा मुंहिंजी वेनती स्वीकार कयो। सभई जेके बि दरबार में हुआ सभई लाल साईंअ खे अर्ज़ु करणु लॻा, वेनती करणु लॻा कि ठठे में रहो। माण्हुनि जी श्रद्धा ॾिसी लाल साईंअ चयो कि मां तव्हांजे रग रग में वसी रहियो आहियां। लाल साईंअ मिर्गशाह खे चयो कि मुंहिंजे लाइ हिकु आस्थान ठारायो, उते हिकु जोत ॿारियो जेका हमेशह ॿरंदी रहे, अखंड जोत, उन में मुंहिंजो वास सम्झो। मिर्गशाह जे चवण ते हिकु ई ॾींहं में आस्थान ठही वियो। उन खे खॾो आस्थान सॼो वञे थो। खॾो आस्थान ठहण खां पोइ विश्वकर्मा जो ठाहियलु मंदरु लुप्त थी वियो। लाल साईं ठठे में 6 महीना रही करे मिर्गशाह खे सलाह ॾींदा रहिया। लाल साईं ठठे में 6 महीना रही हिंदुनि ऐं मुस्लमाननि में अमन ऐं चैन ऐं प्यार जो रिश्तो ठाहे, न्याय जो वातावरण बनाए चयो त मां हाणे नसरपुर वेंदुसि। इहो ॿुधी सभिनी लाल साईंअ खे अर्ज़ु कयो त न वञो। लाल साईं सम्झाईंदे चयो कि मां तव्हां खां परे न आहियां, जोत में मुंहिंजो वास आहे। जल जोत खां सवाइ सृष्टि क़ाइमु न थी रही सघे, कोई बि जीव ज़िंदा नथो रही सघे। इन्हनि ॿिन्ही वांगुरु मां हर हंधि मौजूदु आहियां। जेको बि मुंहिंजे जोत में ध्यान सां ॾिसंदो, विश्वास सां ॾिसंदो, उहो मूंखे पंहिंजे भरिसां ई महसूसु कंदो। इहा सम्झाणी ॾेई लाल साईं दरिया ते हिकु अछी चादर विछाई ऐं चादर ते वेही रहिया ऐं चादर पाणीअ जे मथां नसरपुर ॾांहुं हलणु लॻी। केतिरा ई माण्हू उन्हनि जे पुठियां पुठियां पाणीअ में विया। इहो बि वियो। थोरो अॻिते वञी करे लाल साईं सभिनी खे वापसि वञण लाइ चयो। सभई वापसि हलिया विया। इहो वज़ीर लाल साईं जे पुठियां तुरे ते हलंदो रहियो। जॾहिं लाल साईं काफ़ी अॻिते निकिरी विया ऐं तुरियो, इहो पुठियां रहिजी वियो त इहे वधीक ज़ोर लॻायो त हिकिड़ो तुम्बो भॼी पियो ऐं इहो रड़ियूं ऐं वाका करणु लॻो। त लाल साईं निहारियो ऐं उनखे चयो कि तूं मुंहिंजी चादर जी हिकु कुंड पकड़। त इहे ईअं ई कयो। 5 आङुरियुनि सां चादर जी हिकु कुंड पकड़ी
त इहो लाल साईंअ सां गॾु तरंदो तरंदो हलियो वियो। जॾहिं नसरपुर पहुची विया त लाल साईंअ खे अहे खे चयो कि तूं हाणे वापसि वञ। त अहे चयो असां मुस्लमाननि जे लाइ तव्हांजो कहिड़ो रायो आहे, असां छा कयूं? लाल साईंअ फरमायो हिंदुनि ऐं मुस्लमाननि में फ़र्क़ु न कर, मुंहिंजो निशान 5 ॿुड़ियूं नीरे या अछे कपिड़े ते लॻाए जेको बि धारण कंदो, ऐं जॾहिं बि हिननि 5 ॿुड़ियुनि खे ध्यान सां ॾिसंदो त हुनखे मुंहिंजा वचन यादि ईंदा। इहो लाल साईंअ खे पेरे पई ठठे ॾांहुं रवानो थियो ऐं रस्ते ते सभिनी खे लाल साईं जी 5 ॿुड़ियुनि वारी ॻाल्हि ॿुधाईंदो रहियो। ठठे पहुची सिधो मिर्ग शाह वटि वियो ऐं मिर्ग शाह खे 5 ॿुड़ियुनि वारी ॻाल्हि ॿुधाई त मिर्ग शाह चयो मूंखे चङी तरह विस्तार सां ॿुधाए। इहे मिर्ग शाह खे हिकु हिकु ॻाल्हि ॿुधाई, ॿुधायो त कीअं हुनजो तुम्बो भॼी पियो हो ऐं कीअं हू चादर खे 5 आङुरियुनि सां पकिड़े पाणीअ ते तरंदो रहियो। मिर्ग शाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं मिर्ग शाह चयो लाल साईं असां ते बि महिर कंदा रहिजो। ऐं मिर्ग शाह सभिनी मुस्लमाननि खे चयो कि हू 5 ॿुड़ियूं अछे या नीरे कपिड़े ते लॻाए ऐं पाइनि। सभई मुस्लमान बि ॾाढा ख़ुशि थिया, हिंदू बि ॾाढा ख़ुशि थिया। हिंदुनि ऐं मुस्लमाननि में भाईचारे जो माहौल ठही वियो।